जमायत इस्लाहुल मुस्लिमीन ब्रांड नुशरो फिरोज अल मरकज गफ्फारिया मस्जिद में 14 शरीफ जो माहवार प्रोग्राम मल्हायो वियो। जंहिंमें तलावत कलाम पाक खां पोइ नातूं पढ़ियूं वयूं। ख़लीफ़ा फ़कीर ईदल अब्बासी जन मुर्शिदन करीमन जे शान हदिया मनक़िबत पेश करे महफ़िल खे झुमाए छॾियो। ख़िताब कंदे आलमन चयो त असांजी मुर्शिदी मरबी हुज़ूर सॼण साईं मज़ला आलेजन जो पैगाम ऐं तालीमात हिक बेहतरीन मिसाल आहे। असांखे 5 वक्त नमाज़ पढ़ण सां गॾु नेकी जा कम करण घुर्जनि। सुठी तालीम हासिल कई वञे। उन मौके ते ख़लीफ़ा फ़तेह अली अब्बासी, सदरुद्दीन विस्तड़ो, मुमताज़ अली लांघा ताहिरी, फ़कीर निज़ामुद्दीन अब्बासी, अब्दुल रज़ाक सोलंकी ऐं जमायत इस्लाहुल मुस्लिमीन जे ॿियनि उहिदेदारनि समेत रूहानी तुलबाए जमायत जे तमाम दोस्तनि भरपूर शिरकत कई। आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई ऐं जमायत सगोरी खे लंगर करायो वियो।